नबू बहादुर वडो गंद करे वा फैसले में उनके एतरो गंद ना हो करनो मंगल का न बहादुर नालो तो वठी त पुत ते टिंडड़ी तो चढ़ने बहादुर पंजे पेर ते पाण कुआड़ो आयो आ आज आयो त न असा जो चा असी त्या तो ताड़न वजाण वारा कमदार नबू बहादुर वडी गलती कई आ बहादुर ऐं हाजी शरीफ जे विच में वडी दरार पवंदी तू वेठो पंहिंजी अखुनि सां ॾिसजांइ इहे ॿई ॿिड़ी पाण में ठांगा थींदा ऐं वॾो गंद थींदो गंद थे त भले वञी थे मज़ो ईंदो हले त मामू पाण में विढ़नि पोइ चवंदासूं बहादुर खे त फैसले तां फिरी वञ हले तो तेसीं हाशिम ऐं शाह जमा परेशान थियनि पर बहादुर हाणे फिरंदो कोन ईअं न चओ बंगला बहादुर खे फैसले तां फिरणो पवंदो जे न फिरियो त पोइ मंगल का न असां जी शरीफ खे सम्झाईंदासूं पर बहादुर खे राज़ी करे बहादुर खे फैसले तां फेराइण या राज़ी करण शरीफ जो कमु आहे नबू तू हाजी शरीफ खे सम्झा त इहो कमु थियणु घुर्जे न त वॾो गंद थींदो शाबाश थई बहादुर खान शाबाश थई तो ही छा कयो तो हुनन वहशी जानवरन के ये मुफ्त में खून माफ करे छड़ियो छो बहादुर खान छो आखिर तो पंजे पोड़े पी जे रत सा गद्दारी छो कई तो मुजी गाल के अहमियत छो को न दिनी ससी तो तुझो पलां दो वो तो छो ना यो पलां कयो ना मामा सही ना ससुई मुझो पलांद न पर मुझो प्यार है वो आशिम दिलावर वारन के खून बख्श करे उन मथा को एहसान ना है कयो पर ससुई सा पांजी मोहब्बत मनाई है न बहादुर न तो गलत कयो आ तू जुजी रही तू बुज़दिल आई बुज़दिल तो ससी सा मोहब्बत ना है मलाई तो पंजे बेगुनाह पी जे रत सा गद्दारी कया मां तो के यो हरगिज कर कोनी दस मां तो चाहे तो फैसलो वापस वच फैसलो जोज न त मां ससी सा एरो शर कंदुस जो ससी जीअण खां मौत के तरजीह दी मौत के ऐं खुदकशी करे छॾींदी मां आशिम सा एरो पलाद कंदुस जो मुझे प्यारे भा दरिया खान जो भी रूह खुश थी दो खबरदार मामा खबरदार जे करे मुझे ससुई जे विच में आयो ही मामा ओके कसम बाबा साईं जो जे करे तू विच में आए त तोखे उभट न मारे छड्या त मुझो नालो भी बहादुर खान ना है अरे एक खसीस मामूली छोकरी जे करे तू पंजे सगे मामे के धमकियों दे रहे आई हाँ छो तो जो दिमाग खराब थी जा खसी सौंदे तू ससुई मुझो सावा पसावा वेसावा खबरदार जे करे बियर ससुई जो नालो बेअदबी असा खयो थई तदे तो बहादुर बच्चा चवाई थो तो यो फैसलो वापस वठ ऐं हमेशा जिला ससुई के पंजो कर चओ पीर एहसान के तो मां नशे में हुस तदे यो सब कुछ चाहिए गलती थी वई आ मुखां का गलती ना है कई मु सोची समझी यो फैसलो कयो आ तू चरियो थी वियो आहीं
बहादुर तू गलत करे रहियो आई। हिक ॾींहुं तूं ई पछताईंदे, तूं, मां न। पोइ बि मामा साईं मां तोॾे दांह खणी कोन ईंदुसि। हलो वियो गाड़ी में। एहसान साईं चवंदा न आहिनि कारो बद कब्रे रंग न मटाए पर आदत जरूर मटाईंदो। बहादुर तव्हांजी दोस्ती में रही करे रंग ढंग सब मटाए वियो। सच पुछो एहसान साईं, मां बहादुर जे फैसले ते ॾाढो ख़ुशि आहियां। ये आवां जी कामयाबी आहे। असां सभिनी जी कामयाबी आहे सरदार साईं। मां त सम्झा थो त इहा बहादुर जी कामयाबी आहे। बहादुर इन ई अमल सां दुश्मन जे दिल में बि मोहबत जो बिज पोखे छॾियो आहे। वीर एहसान साईं, असांजा दुश्मन इहो बंगुल ऐं शरीफ़ जेके बहादुर खे बरगलाए रहिया, इहो बहादुर जो फ़ैसिलो उन्हनि जे मुंहं ते चमाट। इहा असांजी कामयाबी आहे ऐं असांजे दुश्मन जी नाकामी आहे। सरदार साईं, हाशिम ऐं बहादुर जी दुश्मनीअ जो सबबु इहा ससुई आहे, जंहिंजो इज़हार भरी महफ़िल में बहादुर कयो त हू ससुईअ सां प्यार करे थो ऐं प्यार चटीअ में नाहे वठो। वीर एहसान साईं, बहादुर खून माफ़ करे सुलहनामे ते सही करे छॾी। इहो बहादुर जी सच्ची मोहबत जो सबूत आहे। सरदार साईं, असांखे हाणे अहिड़ा ई कदम खणणा पवंदा जीअं इहा दोस्ती ॿीहर दुश्मनी में न बदिलजे। हा एहसान साईं, हाणे असांखे अहिड़ा कदम खणणा पवंदा। हाशिम, मुंहिंजी शादी अनवर सां मुंहिंजे माइटनि ज़बरदस्ती कराई हुई। सच पुछी त मूं अनवर खे कॾहिं बि दिलि सां क़बूल नाहे कयो। मुंहिंजी दिलि हिननि चूड़ियुनि जी आहे। थोरी बि कूड़ सां भॼी भोरा भोरा थी सघे थी। फिरदौस बेगम, मां हाणे वञा थो। अहिड़ी किस्मत, हाशिम त आज़ाद थी वेंदो, पर मां हाशिम सां कीअं मिलंदुसि? छा हाशिम तूं मुंहिंजी किस्मत में ई नाहीं? हाशिम, मूंखे तुंहिंजो वॾो इंतज़ारु आहे। अस्सलाम वालेकुम पलिया खान। वालेकुम सलाम कबूतर। अदा पलिया खान वरी भाई सलाम वालेकुम। बस कबूतर सलाम थियो। तू हाणे कलामड़ो थी वञे। अॼु ॿियो ॾींहुं थियो मां मुंहिंजो वात पटियो पियो अॼु ॿियो ॾींहुं थियो मां। हाणे बस खणी कर, यकी खणी यकी है थी, सब्र कर। अदा पलिया मुबारक हुजई, ससु ही तोखे मिली वई। खैर मुबारक हुजे बस ना। खैर सां असांजो ठा बहादुर सां थी वियो आहे। बहादुर हाशिमारनि खे मुफ्त में खून बख़्श करे। बस करणे अदा, मां पंहिंजे सिर जो सौदो करे ससु हीअ खे उतां पीर करामत वटूं कढियो। पीर करामत अञा ताईं सौदान में आ त हिन छोकिरीअ खे हितां हेॾे पारे मां कढियो कएं। महिरबानी तुंहिंजी अॼु बस ना। भैया मेहरबानी छाजी ॾोकड़ ॾे, ॾहड़ी 20 50 60 70 ॾोकड़ ॾे, रुगो खाली मेहरबानी न। हाणे वेह त पीर करामत जी गिला कयूं।
न त हल हल त मां वरी तुंहिंजी पोयां गिला कयां वांदो न हुजां। कबूतर पैसा खोड़ रुगो हाशिम खैर जो मोटी अचे ॻोठ अचिजां मिठाई बि खाराईंदो साईं ऐं ख़र्ची बि कराईंदो। हिन वक़्तु मुंहिंजे खीसे में कुझु पोइ वञ न वञ धंधे जी कर न बीठो छो आहीं वाहुले जहिड़ो बूथ कयो बीठो आहीं। हल हल सुञा सुञा कबूतर जे गाटे में अची था लॻनि वरी पलीअ ते थोरो पई करी त ससी खे मुंहुं भॼायो आहे गुट छॾ हल कंध में पुलूकणो आहे अदी भेण बसरा जे ॾहड़ी जी थी त ठीकु आहे जे न त मां पलीअ खे घुरायां थो त तो हुनखे भॼायो आहे। हल्लो हल्लो त ॾियां थी ॾहड़ी वाक़ई ॾहड़ी ॾिजां भेणीअ न कजां। हल्लो हाणे त हाशिम खान मुबारक हुजेव फैसलो अवां जे हक़ में बहितर थियो आहे। इंशाअल्लाह हाणे तव्हां जल्द आज़ाद थी पंहिंजे बचड़नि में हूंदव। महिरबानी रेस तव्हां ॿुधायो तव्हां ॾांहुं त ख़ैरु आहे न? अलाह साईं जो शुक्र आहे सभु ख़ैरु लॻो पियो आहे। रेस तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो कीमती टाइम कढी असां वटि आया आहियो। का ॻाल्हि कोन्हे दिलावर इहो मुंहिंजो फर्ज़ हो। रेस बहादुर त असां ते थोरो करे छॾियो आहे मुफ़्त में खून माफ़ करे छॾियईं। हा हाशिम इहो सभु पीर एहसान ऐं सरदार शाह ज़मान जे महिनत जो नतीजो आहे। न त बंगल ऐं शरीफ़ त बहादुर खे मना कंदा हुआ त खून माफ़ न कजां। माना त दुश्मन जी तांगी भॼी पई न? दुश्मननि जा त मोह ई लही विया आहिनि। शरीफ़ त हाणे बहादुर सां ॻाल्हाइण बि छॾे ॾिनो आहे। रेस शाबस आहे बहादुर खे जो माइटनि जी ॻाल्हि खे रद्द करे वीर एहसान ऐं सरदार साईं जी ॻाल्हि खे मान ॾिनो अचे। मुलाइको हुकूम जो तव्हां हाज़िर आहियो। रेस तव्हां पेर भरे आयो असांजे लाइ इहो गंज आहे। चङो पोइ हाणे मोकिलाणी कोन्हे आऊं हलां थो। रेस तूं पेर भरे आहीं इहो असांजे लाइ गंज आहे। महिरबानी। हाजी शरीफ तूं त हाल ई न आहे कल कल मूं कोशिश घटि कई हूंदी छोरो मञे ई कोन थो। इहो फ़ैसिलो तव्हांजी हार आहे हार। जे शाह ज़मान हाशिम फ़ैसिले में कामयाब थी आहे न त दरिया खाने कुल लुड़ी वेंदव। मूं बहादुर खे चयो आहे बहादुर खे त फ़ैसिले खां फिरी वञ। चवण सां कुझु बि कोन थींदो। इन छोकिरे तव्हांजे वार्तागारे जे दिमाग़ में न पुसो भरला पुसो। हाजी शरीफ तोखे मेहनत करणी पवंदी बहादुर ते। इहा ॻाल्हि दिमाग़ में विझीस त पंहिंजे पीउ जो खून न लोड़े उनजे रत सां बग़ावत न करे या मरूम जे रूह खे रंज त न करे न। मां कोशिश कयां थो कोशिश वञी बहादुर खे सम्झायां थो उनखे इहो अहसासु ॾियारियां थो त हुन इहो कमु ग़लति कयो आहे। हाजी शरीफ तूं बि वञी बहादुर खे सम्झाए ऐं मूंखे ॿिया कमकारियूं बि खोड़ आहिनि ऐं इहो कमु करे चा। कमदार बंकुल लाइ कहिड़े टाइम अचे हल त असां ॿई पाण था हलूं। ठीकु आहे पोइ अचु मूंखे पीर करामत ॾे वञिणो आहे। अचु भई गॾा था हलूं अचु हल त गॾा था हलूं बिस्मिल्लाह। हेलो रईस बहादुर खान गुलज़ार पियो ॻाल्हायां। पी जी भी न
ॿुधी ससुई जी ख़ातिर मूं मामूली माण्हुनि खां थप्पड़ खाधा। ससुई मुंहिंजी ज़िंदगी आहे गुलज़ार, ससुई मुंहिंजी ज़िंदगी आहे ऐं पंहिंजी ज़िंदगीअ ख़ातिर मां हर ईंदड़ मौत सां विढ़ंदुसि। पोइ भले हुनजो नालो हाजी शरीफ छो न हुजे। छा तूं ससुईअ जे ख़ातिर रत जा रिश्ता विसारे छॾींदे? गुलज़ार, जेकॾहिं तूं मामा शरीफ जो जी एहसान साहब। बहादुर खान तैयार हो चुके। ईंदड़ सुनाई ते जज जे साम्हूं तव्हां पाण पेश थींदो जीअं हाशिम वारनि खे आज़ादी मिले। हाज़ुर एहसान साईं, मां अदालत में बयान ज़रूर ॾींदुसि। मां सम्झां थो त ॾींहं ॿिनि में सुनवाई आहे, तव्हां तैयार रहिजो। ठीकु आहे साईं, मां बिल्कुलु तैयार रहंदुसि। महिरबानी। खुदा हाफ़िज़। खुदा हाफ़िज़। मीरा उहो ई थियो। मुर्शिद जी दुआ सां अल्लाह बाज कई, बहादुर खून माफ़ करे हलियो वियो। मां त सोचियो बि कोन हुयो जो बहादुर ईअं कंदो, पर चाची मूंखे पक हुई त अदा बहादुर असांखे खून माफ़ करे छॾींदो। वक़्त ऐं हालतुनि हुनखे बि समझदार करे छॾियो हुयो। हाँ मीरा, इहे सभु कम पीर एहसान जा आहिनि जंहिं बहादुर खे राज़ी कयो। मीरा ख़बर अथई, मूंखे त लॻे थो त पीर एहसान साईं सचो मुर्शिद आहे। एहसान साईं खे बि सरदार साईं चयो हुयो, वॾो थोरो त सरदार साईं जो आहे। ॾिस न चाची, फ़ैसिलो बि थी वियो, ॾंड बि न लॻो, ऐं अलाह जे करम सां ऐं वॾी ॻाल्हि त मुंहिंजी भेण ससी बि बची वई। अदी मीरा, इहे सभु मुंहिंजे रब जा एहसान आहिनि अदी, जे अहिड़ियूं हालतूं पैदा कयूं ऐं सभु ख़ैर थी वियो। मां त दरगाह ते बास बासे आई हुयसि। चाची, हाणे चाचा हाशिम ईंदो न त सभई गॾिजी हली दरगाह ते चादर चाढ़े ईंदासीं। हाशिम अलाए कॾहिं ईंदो। हाणे त हिकु हिकु घड़ी बि हाशिम खां सवाइ साल जहिड़ी थी लॻे। फ़ैसिलो थी वियो न, हाणे चाचा हाशिम बि अची वेंदो। ईंदड़ सुनवाई ते कोर्ट फ़ैसिलो ॾींदी। हाणे बसि अलाह साईं ख़ैर करे, हाशिम ख़ैर सां अचे। जॾहिं न करे त करे छा? ज़रीना कुझु न करे, हाणे दुआऊं करे त ख़ैर सां चाचो हाशिम बि अचे। हाँ। अस्सलामुअलैकुम। सदके मुर्शिद। सदके मुर्शिद। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मुंहिंजा मुर्शिद साईं, बिस्मिल्लाह। भली भली आहे मुर्शिद साईं। नालो मुंहिंजो नबू कंदार, रईस शाह ज़मान जो अदली दुश्मन। उन नालो रुगो ॿुधंदो आहे न त सॼे बुत ते टिंडलियूं चढ़ी वेंदियूं आहिनि, टिंडलियूं। कंदार, सरदार शाह ज़मान पीर एहसान खे मुंहिंजे ख़िलाफ़ बरगलाए रहियो आहे। शाह ज़मान जो चाचे ऐं भाटे जे विच में टंग अड़ाइण जो कहिड़ो कमु? पंहिंजूं टंगूं भञाइण थो चाहे छा? मुर्शिद साईं, शाह ज़मान ऐं पीर एहसान ॿिनि ताक़तुनि जो नालो आहे। वो ॿई पाण में गॾिजी तव्हांखे बर्बाद तबाह करण जी रिथूं जोड़े रहिया आहिनि। ऐं मां हुननि जे पलीत इरादनि खे मिटीअ में मिलाए छॾींदुसि। असां रब साईं जा ख़ासि पाना आहियूं।
जेको असांजे खिलाफ रिथूं जोड़ींदो वो अल्लाह जे हुकुम सां निस्तो नाबूद थी वेंदो। छद के अञा मुर्शिद साईं हुनजो बहादुर जो ऐं हाशिम जो फ़ैसिलो थी वियो साईं। और हाशिम ऐं दिलार हाणे आज़ाद थींदा, वरी वॾेरो अनवर तव्हांजे खिलाफ़ जेको आहे कंधु खणंदो साईं। ऐं इहा सॼी रांदि तव्हां सां पीर अहसान विढ़ी रहियो आहे। कमदार नबू तूं त मूंखे कम जो माण्हू थो लॻी। मुर्शिद साईं नव कई मुराद वारनि ते ताईं ख़र्च करे सच पुछो त ढिंगरनि ते अटो पहारियो, ढिंगरनि ते अटो। इन्हनि ॿिन्ही में हाल कोन अथव साईं। आऊं तो तव्हांजो मुरीद थियां, आऊं नबू कमदार जेको न छा ज़मान दुश्मन आहे उहो न नबू कमदार जे दोस्त आहे, दोस्त। पर आऊं तव्हांजो मुरीद थी बम बोर खे बाहियूं ॾींदुसि, बम बोर खे। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। ठीकु आहे नबू कमदार, ईंदो रहिजां। मां तोखे पंहिंजे मुरीदीअ में क़बूल थो कयां। वाह मुर्शिद साईं, तव्हांजा लख कुर्ब मुर्शिद साईं। जे तव्हां पंहिंजे मुरीदी में था मूंखे आणियो न त छा ज़मान खे पोइ वेही ॾिस त छा थो कयां। बुत ते टिंजणियूं चढ़ंदियूं आहिनि, टिंजणियूं जॾहिं नालो ॿुधंदो आहियां तव्हां जो मूंसां साथ ॾींदो न, अञा वधीक बुत ते टिंजणियूं चढ़ंदियूं। हा